रियासती बार में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शान में मिलाद जी महफ़िल सजाई वई। मिलाद जी महफ़िल में सवे सियासी समाजी अगवाणन वकीलन सहाफ़िन शिरकत कई। इन हवाले से वधिक तफ़सील भिरिया सिटी मां नदीम अली मंगी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक्त असां भिरिया सिटी बार में बीठा आहियूं, जिथे बार जे सदर पारां मिलाद जी महफ़िल कोठाई वई आहे। मिलाद जी महफ़िल में सवें आशिकाने रसूल मौजूद आहिनि, जॾहिं त आलिम सगोरा ऐं नात ख़्वान नातूं पढ़ रहिया आहिनि। इन हवाले सां अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिननि जो हुज़ूर साईं जी शान जे हवाले सां छा चवणु आहे? क़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। अॼु असां ज़िले नौशरो फिरोज़ जे अंदरि वकील दोस्तनि गॾिजी करे भिरिया बार जे अंदरि असांजे भिरिया बार जे प्रेसिडेंट मोहतरम निसार मल्ला साहब जी कोशिश ऐं काविश सां हिते मिलाद जो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। अॼोके इन मिलाद जे प्रोग्राम सां वसात सां मां इहो पैगाम ॾींदुमि त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कई वञे, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कई वञे। अॼु असां जेको ही मिलाद शरीफ़ जो प्रोग्राम रखियो आहे भिरिया कोट में, असां 2023 जी इलेक्शन जेकी आहे बार जी खटे आयासीं ऐं उन जी असां जेको आहे ख़ुशीअ में असां ही प्रोग्राम रखियो आहे। अल्हम्दुलिल्लाह 2018 खां असां ही जेको आहे सिलसिलो शुरू कयो आहे। इंशाअल्लाह जेको आहे असांजो ही जारी सारी रहंदो ऐं असां मस्जिद जो इफ्तिताह बि अल्हम्दुलिल्लाह करायो आहे भिरिया कोट में। अल्लाह ताला असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जो अहमद मुश्तबा जो उम्मती कयो, इहो असांजे लाइ सभिनी खां वॾो एज़ाज़ आहे। असांखे अॼु जे जेका तक़रीब आहे उन में इहो मैसेज आहे त असां पंजाबी, सिंधी, बलोची, पठान न बल्कि मोहम्मद ई नज़र अचूं। असांजी पंहिंजी हिकिड़ी शनाख्त आहे, उहा शनाख्त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीला सां मिली आहे। अबून फरमायो आहे वॾनि जो अदब कयो, नंढनि सां शफ़क़त कयो, पाण में मुहबतूं कयो, उन सां गॾोगॾु अदब वारा थियो, बेअदब न थियो। जेतिरो अदब वारो थींदो एतिरो मुंहिंजे महबूबनि जो मथो करम थींदो आहे, अल्लाह जो करम थींदो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी महबूब ताईं जेकॾहिं तव्हां इस्लाम जो सेंट्रल नुक़्तो ॾिसो त उहा इंसान जी बहबूद ऐं भलाईअ जो जेका आहे माना हुकुम आहे। जेकॾहिं कंहिं इंसान में इंसानियत न आहे त मुंहिंजा दोस्त उनजो दीन कंहिं बि कम जो न आहे। दीन कम जो ई तॾहिं आहे जेसीं ताईं तव्हां असांजे दिलनि में इंसानियत पैदा थिए, तव्हां असां वटि इंसानियत जो क़दुरु ऐं इंसानियत जो एहसासु हुजे। इहो ई असांजो दीन आहे जेको महबूबनि करीमनि जे तवसुल सां तव्हां असांखे मिलियो आहे। नाज़रीन, तव्हां आशिकाने रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणो हुयो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं सीरत ते ई असां पंहिंजी कामयाबु ज़िंदगी गुज़ारे सघूं था। कैमरामैन अमित कुरेश सां गॾु नदीम अली मंगी, धरती टीवी, भिरिया सिटी।